बुलंद खिलकत में भी बुलंद को भी नबी मुस्तफा के इल्म में हिल्म में न पहुंचो साईं भला कुछ तो बयान कर का त हद हुंदी न चेतो फइन फदल रसूलिल्लाह लैस लहू हद्दुन फयुरबा अनहु नादकुम बिवमी महबूब जे फज़ल जी त का हद ही ना जो केर ॻाल्हाईंदड़ महबूब जे शान खे बयान करे सके ॾाढो प्यारो कसीदो आहे लाउड वारा आवाज ॾी सभा बंद न करीज असी रात ॾींहं जलसन में थकल हूंदो आवाज बंद करे थका न मौला सल्ली व सल्लिम दाइमन अबदा अल्लाह भी वेक खैरिल खल्क कुल्लिहिम सुभानल्लज़ी अस्रा बिअब्दिही पाका रब जी ज़ात जे रात जो पंहिंजे बाने के सैर करायो वरी अॻियां आयो लैलन रात हाणे पहिरियां असरा युसरी इसरान इसरा जी माना है रात जो सैर करायो वरी अल्लाह से चो रात मां चवां रात मां रमज़ान डायरी जे गोठ वियो रात तां चवंदोसीं पहिरियों रात त ठहे थो ॿियो रात छो चई ॾींहं जो रमज़ान डायरी जे गोठ वियोसि ॾींहं त पहिरियों ॾींहं ठहे थो वरी ॾींहं जो ज़िक्र छो कयुमि अल्लाह साईं जॾहिं पहिरियां चई छॾियो त मदीने जे मीर खे रात जो सैर कराई वरी पियो चवे रात माना या डबल तकरार थी वियो वरी ॻाल्हि थी वई उलमा फरमाए तकरार न आहे छो त पहिरियां अल्लाह ताला ईअं न चयो त रात पूरीअ में अध रात में मुन्नीअ रात में वरी अॻियां रब फरमाए त लैलन सजी रात में मदीने जे मीर जो सैर न हलियो मुन्नी रात में न हलियो अध रात में न हलियो रात जे थोड़े हिस्से में हबीबन खे मेराज करायो वियो एतिरो त थोरो हिस्सो हो जो महबूब मेराज माने मोटी आया त संदन बिस्तरो भी गरम ऐं संदन दरवाजे जो कड़ो मुबारक भी लुटी रहियो आ अकुल बि मञे थो तव्हां हिते वेठा हो तव्हांजे हिन सीने जे अंदर दिल आहे मथे में दिमाग़ आहे मां चवंदुसि कराची तव्हांजो ख्याल कराची हलियो वियो मां चवंदुसि हैदराबाद तव्हांजो ख्याल हैदराबाद हलियो वियो मां चवंदुसि इस्लामाबाद तव्हांजो ख्याल इस्लामाबाद हलियो वियो तूं त वेठो ई रमज़ान डायरी जे ॻोठ में पोइ हिकिड़ी जॻह ते वेही करे तुंहिंजा ख़यालात किथे किथे वञी पहुता या नंढड़ी दिल अगर इन दिल में या अहलियत एबिलिटी या खासियत रब रखी जो यह दिल हिकिड़ी जगह ते वेही कई जगहुनि ते पहुची सके थी इन दिल के पैदा खे कयो अल्लाह जे रब जी ज़ात जे इन दिल के पैदा कयो उन दिल में यह खासियत जो हिकिड़ी जगह ते वेही करे तू कई जगहुनि तां घुमी थो वञी ऐं इन खे तुंहिंजो अकुल बि मञे थो त हीअ बि रब जी ताक़त जो हिकिड़े पलक जे अंदर अल्लाह पंहिंजे हबीब खे सैर कराए त कराए सघे खुदा जे आॾो इहा ॻाल्हि परे न रात जो सैर कराई किथां खां कराई मिनल मस्जिदिल हराम या मक्के वारी मस्जिद हराम तहां के भला मक्के मदीने जी सिक आहे न अथव त हा कयो मस्जिद में अलाह कंदो क़िस्मत भरंदव पो चव महबूबे खुदा का है दरबार मदीने में दरबार मदीने में का एमपीए जी का एमएनए जी का वडेरे जी का मौलवी जी का मुफ्ती जी पर महबूबे खुदा का है दरबार मदीने में दरबार मदीने में है उम्मते आसी के
गम ख्वार मदीने में, गम ख्वार मदीने में। जैसे मक्के जो जिक्र कयो न, मां जो मक्के जो कयूं था, मक्का में बरसते हैं अनवार खुदाबंदी, मगर जाग जा, मगर रहमत का लगा देखा बाजार मदीने में, बाजार मदीने में। अजे इस साल सवाब जी हिन महफिल में ही दुआ तक कर, वो दिन भी आएगा, वो रात भी आएगी, कि दिन गुजरे मक्का में और रात मदीने में, और रात मदीने में। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम, मस्जिद हराम का इलल मस्जिदिल अक़सा। शाम वारी मस्जिद अक़सा ताईं, अक़सा जी माना है परे, परे जेका घणी हुजे। छो इनखे मस्जिद अक़सा था चऊं? तव्हां छा चवंदो जी रमज़ान ॾाहिरी जे ॻोठ जी जामिया मस्जिद, माना रमज़ान ॾाहिरी जे ॻोठ में आहे, तॾहिं हिनखे रमज़ान ॾाहिरी जे ॻोठ जी मस्जिद था चऊं। हिनखे चऊं था परे वारी मस्जिद। परे वारी मस्जिद छो था चवनि? छो त उन दौर में या मस्जिद मक्के वारी इन खां वठी फलस्तीन वारी मस्जिद ताईं विच में ॿी का मस्जिद कोन हुई। अल्लाह से फरमाते इन मस्जिद हराम खां जेका तमाम परे मस्जिद आ, उन मस्जिद ताईं हबीबन खे सैर करायुम। मौला उहा मस्जिद आहे कहिड़ी? अल्लाह से फरमायो अल्लज़ी बारकना हौलहु, जे जे चौधारी असां बरकतूं रखियूं हन। उलमा फरमाइनि था बरकतूं केर हन? मन दुफिन हौलहु, जेके उन जे चौधारी दफन कया विया नबी सालिह बुजुर्ग, उन्हनि जूं मज़ारूं जेके अल्लाह ताला क़ुरान करीम में बरकत पियो सॾे। माण्हू चवंदा आहिनि बाबा मज़ारनि ते न वञो, मज़ारनि वारा मिटीअ जा ढेर लॻा पिया आहिनि। मां अर्ज़ु कयां त सुहिणा, अल्लाह जे क़ुरान करीम चयो आहे त मस्जिद अक़सा जे चौधारी बरकतूं हन। ख़ुदा जो क़ुरान थो चवे ऐं उन क़ुरान जे तफ़सीर खे लिखंदे आलिमनि फरमायो त ही मस्जिद अक़सा जे चौधारी जेके बरकतूं हुयूं न, ए बरकतूं ॿियूं के न हूं, नबियनि जूं, वलियनि जूं, बुज़ुर्गनि जूं, सालिहनि जूं, ख़ुदा जे प्यारनि जूं मज़ारूं हूं जिनखे रब बरकत पियो सॾे। अबा मां तव्हां खां थो पुछां रमज़ान ॾाहिरी जे ॻोठ वारो त जे अल्लाह जे अॻियनि नबियनि जे उम्मतुनि जूं मज़ारूं बरकत आहिनि ऐं ख़ुदा जो क़ुरान उनखे बरकत थो सॾे, त मदीने जे मीर जे उम्मत जे वलियनि जूं मज़ारूं बि बरकत आहिनि या न? कलंदर जी मज़ार बरकत आहे या न? पिटाईअ जी मज़ार बरकत आहे या न? अब्दुल कादिर जीलानी सोने जी मज़ार बरकत आहे या न? मुझा सोना सच्चल सरमस्त जी मज़ार बरकत आहे या न? जे अॻियनि नबियनि जे उम्मतुनि जे वलियनि में ख़ुदा एतिरी सलाहियत रखी जो दुनिया में जहिड़ा आहिनि तब उन्हनि जे मज़ार, उन्हनि जे जिस्मनि में बरकत आहे। जे दुनिया खां लाॾाणू करे विया रब उन्हनि जे मज़ार खे बरकत सॼो आहे, त मदीने जे मीर जी उम्मत जे वलियनि जूं मज़ारूं बि बरकत आहिनि। लिनुरियहु मिन आयातिना, तां तसी नबी से के पंजो निशानियूं ॾेखारियूं। ज़मीन में बि अल्लाह जूं निशानियूं हन। जे ज़मीन ते तूं वेठो या ज़मीन कंहिंजी कुदरत में आहे। अंग्रेज़ था चवनि असांजो अक़ीदो इहो कोन्हे, उहे था चवनि ज़मीन फिरे थी। अब जे फिरे बि त तव्हां लुॾो नथा। इहो कंहिंजो कमाल आहे जो फिरंदड़ शइ खे
फिरी रही है इतना के चुरपुर महसूस नहीं थी। आसमान के जी निशानियां अल्लाह जी जो बिना थंब थूणी जे बीठो आ अल्लाह से फरमात नबी से के मेराज ने जे करे करायो सी जो असी पंजो महबूब के निशानियों दिखाई जो तो इन्नहु हुव समीउल बसीर इन जो ब माना एकड़ी माना त अल्लाह समी बसीरा ऐ बी माना त मदीने जो मीर ब समी बसीरा तहां जे कहीं हिता रमजान दाहरी मां सुणे नबी के सद कंदौ न आका मेहरबान मां त हिकड़ी नात ये पढ़ाईंदो आया तहां ब पढ़जो पुछ जो झोली मुंजी आहे खाली झोली भर या रसूल अल्लाह अचे वद थी न सिंधी बरोचकी में कोंदो पढ़ा सिंधी में कुछ तो चपन के छोरियो तहां झोली मुंजी आहे खाली झोली भर या रसूल अल्लाह नहीं ताकत में माली से गोवर या रसूल अल्लाह सुमण जे टेम ते फिल्मूं ॾिसी न सुमण जे टेम ते खुदा के नाराज बनाइण वारा कम करे न सुमण जे टेम ते अल्लाह जे तोखे तौफीक दे इशा जी नमाज पढ़ी घर में अचे थो तस्बीह हथ में खणी मदीने दे मुंह करे आका हबीब के सॾ कर अखिन मां लुड़कन के काढ़ अखिन मां लुड़क बंदा वेंदई जे तुझे दिल में वाकई नबी सही जी मोहब्बत आहे वाकई प्यार आहे खुदा जो कसम खणी तो जमा ओ ॾींहुं परे नाहे जो हबीब पंहिंजा कदम खणी रमज़ान ॾाहिरीअ जे ॻोठ में तोखे पंहिंजे ज़ियारत सां नवाज़े वेंदो त हिते बि बेड़ा पार थी वेंदई क़ब्र क़यामत में बि रब बेड़ा पार कंदी। अल्लाह दे रुजू हो जे त कोरोना वायरस किथां ईंदो मशहूरी शरीफ बारो बुजुर्ग पियो तकरीर करे हाने बुधी मास बुजुर्ग पियो चे त साईं अगे असां हे गर्दन टोड़ बुखार न बुधा हा 40-50 साल पोइते हलियो वञे कैंसर जो नालो के न बुधो हो कोरोना वायरस जो नालो के न बुधो हो जे कौम में फहाशी फैलजंदी अल्लाह जी शरीयत जो मजाकूं उड़ायो वेंदियूं उन्हनि कौमुनि खे ख़ुदा अहिड़ी मुसीबतुनि में फासाईंदो मां अर्ज़ कई सोना जे तूं चाहीं थो त ख़ुदा बि राज़ी थिए दुनिया में ज़िंदगी बि सुठी गुज़रे त पंहिंजो रुजू अल्लाह ॾे कर बेटा फरमाए थो जे तूं थे अल्लाह जो आलम सब संदोए तू रब जो थी सॼो जहान तुंहिंजो फरमाए थो जे तूं थे अल्लाह जो आलम सब संदोए मलहुल मौला फलहुल कुल्लु पिरिन पाण उतोए कपर की न कंदोए वा तू लहरुन गड्डियो सेवा कर सुभान जी जित जर वहे थो जाल सवे बहन सीर में माणक मोती लाल जे मासूम मिलई माल पुजारा पुरथिए सुता अज जे साईं जो बारो थियो वो भी त कन हुयो न मुजा साईं कर असां ता जा बारा थींदा फरमाए तो सुता उठी जाग निंडण कजेतरी तो भायो हमेशा इत माझा दे जो माग सुल्तानी सुहाग निंडू कंदे न मिले
सती सुती संजेई मुवेड़े मुअनजी ओ जागा अखिन के जातई नडेई हथा तो बेही तो कचो के जन के करे पंहिंजी जिंदगी रब जे इबादत में गुजार अल्लाह बि राज़ी तॾहिं थींदी मदीने जो मीर बि राज़ी तॾहिं थींदी पंज वक्त नमाज मेराज वारी रात मुंहिंजा हबीब असां तव्हांजे लाइ 50 नमाज़ुनि जो तोहफ़ो खयो पिया अचनि छहें आसमान ते हज़रत मूसा कलीमुल्लाह पियो चए हबीब 50 नमाज़ूं न पढ़ंदा साईं फरमाए मेराज ते जॾहिं वञा पियो त 6 आसमान ते हज़रत मूसा चिड़ियो वेठो सफ़ा अल्लाह साईं खे पियो चवे ही कल्ह आयो पोइ मूंखां आयो हिन खे ज़ियारत कराई पियो मूंखे न ॾाढो फरमायो जलाल में हूं पर अल्लाह जो नबी आहे पर मां मथे वियुसि वरी जो मोटी आयुसि त हज़रत मूसा जहिड़ो बि महिरबान मूं न ॾिठो मूंखे चईं तव्हांखे छा मिलियो आहे मां अर्ज़ु कयो त मूंखे 50 नमाज़ूं चईं 50 नमाज़ूं न पढ़ंदा महिरबानी करे तव्हां घटि आयो उम्मत ते बोझ घटिजंदो साईं जन 5 नमाज़ूं बचरायूं मथे जो नज़र कयो त वरी लिखियो पियो 50 अर्ज़ु कई मौला तव्हां त चयो त 5 अल्लाह से फरमायो पढ़ंदा 5 सवाब 50 जो ॾींदुसि पंजे आसमान ते हज़रत हारून हो दाढ़ी हेतरी जगी अस जिते दुन ते अची अध अच्छी दाढ़ी अध कारी पंजे आसमान ते उन सां मुलाकात थी पहिरें आसमान जो दरवाजो जॾहिं ठड़कायोसीं त पहिरें आसमान जो जेको मलाइक दरवाजे ते मुक़रर हो उन जो नालो हो इस्माईल दरवाजो जो ठड़काया अंदर वियासीं त इस्माईल मलाइक जे हेठों 70,000 ॿिया मलाइक हा वो रुगी तस्बीह पिया पढ़नि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह 70,000 मां हर हिक जे हेठों हिक जे हेठां 70,000 मलाइक फरमाया मूं जो उन्हनि में ॾिठो त हिकिड़ो ॼणो हज़रत उस्मान जहिड़ो बीठो आहे हज़रत उस्मान जेको नबी से जो न्याणो भी आहे ऐं 4 यारनि में 3 नंबर यार पर उस्मान जहिड़ो उन्हनि में बीठो आहे मां पुछियो उस्मान खां उस्मान इहो तोखे मक़ाम कीअं मिलियो चईं इहो मूंखे मक़ाम मिलियो आहे तहज्जुद पढ़ण जे करे तहज्जुद पढ़ियुमि तहज्जुद जे करे मुंहिंजे रूह खे अल्लाह इहो मक़ाम ॾिनो जो मुंहिंजो रूह अल्लाह जे मलाइकनि सां गॾु बीठो आहे मुझा सोना जे तहज्जुद त वॾी शइ आहे तहज्जुद तूं नथो पढ़ी सघीं 5 वक्त नमाज़ पढ़ंदे न हिननि ख़ुदा जे घरनि खे आबाद कंदे मस्जिद जी आबादी टाइलुनि सां नाहे मस्जिद जी आबादी शीशनि सां नाहे मस्जिद जी आबादी मुनारनि सां नाहे मस्जिद जी आबादी सिंगारनि सां नाहे सिंगार भली शइ टाइल भली शइ मुनारा भली शइ पर हक़ीक़तन ॾिठो वञे त मस्जिद जी आबादी निमाज़ सां वा तूं अल्लाह जे घर खे आबाद कंदे अल्लाह तोखे आबादियूं नसीब फरमाईंदो रब करीम जन दोस्तन ही प्रोग्राम रखियो उन्हनि खे खुशियूं ॾे अल्लाह साईं उन्हनि जे वालिद खे जन्नत में आला मक़ाम ॾे ऐं खेन नबी पाक सां मुहब्बत ऐं इश्क अता फरमाए जो साईं वारा हुम बि ख़ैरात करे छॾीन हा त बि महफ़िल थी वञे हा पर साईं वारनि सुठो कमु कयो जो उलमा बुज़ुर्ग मौलवी आया कुछ नसीहत भरियूं ॻाल्हियूं थियूं अल्लाह ताला असां तव्हांजी हाज़िरी क़बूल करे ही किताब मुंहिंजे वाल साहब लिखियो आहे ख़त्म नबूवत जे मौज़ू ते अॻे बि थियो सबूत खत्म नबूवत मिन अल कुरान व सुन्नत यानी असां जो अकीदो आहे त असां जो नबी अल्लाह जो आखिरी नबी आहे असां जे नबी खां पोइ ॿियो नबी न ईंदो इन्हीअ जे करे जे तव्हां वठो पढ़ो पाण पढ़ो पंहिंजे बच्चन खे पढ़ायो रब करीम तव्हां असां जी हाज़िरी क़बूल फरमाए व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद मअदुल जूद वल करम व आलिहि व बारिक वसल्लम इलाही असां जी महफिल क़बूल कर
जे मगफूर जे ला महफिल रखी वई उन जे कब्र ते रहमतूं नाज़िल फरमा। मुझा मौलाए करीम बीमारन के शिफाए कामिला अता फरमा। बे औलादन के नेक साले औलाद अता फरमा। जन के बच्चा दिना थई करीम उनन के बच्चन के बख्शे। मुझा मौलाए करीम उनन के उनन जा बच्चा बख्शे दे, नेक सालेह बना दे, बनाए दे। इलाहुल आलमीन सजी जमात जा बेड़ा पार फरमा। मुझा मौलाए करीम जे के परे वेझे खां तशरीफ वठी आया, या अरहमर राहिमीन, या रब्बल आलमीन, या रब्बना, या करीम, या रहीम, या रहमान, या मालिक यौमिद्दीन, या अल्लाह उन सभिनी के अचन जो वेहण जो बुधण जो सवाब दे। मुझा मौलाए करीम बीमारन के शिफाए कामिला अता फरमा। मुझे वालिद साहब के शिफाए कामिला अता फरमा। सजी जमात में जेके दोस्त हथ खयो बीठा हन, अज तुझे घर में मुझा करीम रब हिनन जे हथन के खाली न मोटा, पंहिंजे रहमत सां भरे मोटा, पंहिंजो फज़ल फरमा, पंहिंजो करम फरमा। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फी शान हबीबिल करीम, इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमु तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।